कयो, ॿियनि खे बर्बादु करे ॿियनि जी ज़िंदगियुनि सां केॾे तव्हां तरक़ी था कयो, यकीन कयो इन तरक़ीअ जो हिसाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। दोस्तो, उहा ख़ुशी कहिड़े कम जी जो ॿिए खे ग़म ॾेई असां हासिलु कयूं, उहा तरक़ी बि कहिड़े कम जी जो ॿियनि खे तबाह करे असां पाण तरक़ी कयूं, पंहिंजो नालो कमायूं। अहिड़े नाले कमाइण जो को बि फ़ाइदो कोन्हे। ॿियनि जे मास ते खंजर हलाइणु आसान आहे। जेको माण्हू ॿियनि जे मास ते खंजर हलाए सघे थो, उहो इंसानु साॻियो खंजर खणी पंहिंजे मास ते त रखी ॾिसे त ईज़ा अचे थो या न। मुंहिंजा बैरून मुल्क मां इलाही फॉलोअर आहिनि, उहे मूंसां राब्ते में बि आहिनि, मूंसां कचहरी बि कंदा आहिनि। काफ़ी मुल्कनि में मुंहिंजा फॉलोअर आहिनि। हिकिड़े माण्हूअ मूंसां फ़ोन ते हाल वाल कयो, असां ॾाढा मिसकीन आहियूं, ग़रीब आहियूं, हालात ॻोठ जा सही न आहिनि। मुंहिंजे वालिद साहिब खे हिकिड़े असांजे माइट चयो त यार तव्हां सफ़ा ग़रीब लॻा पिया आहियो, मुंहिंजो पुटु बि सऊदी वियो आहे, माण्हू थो मोकिले, वीज़ाऊं पाण थो कढे, माण्हुनि खे वॾी लय कराए छॾी अथई, तूं बि पंहिंजो पुटु मोकिल, अलाह मालिका वेंदो कर्ज़ु लही। त बाबा जी घर हवालु कयो, पुछा कई त जेको वञणु चाहे त पोइ उन ते वाक़ई ख़र्च बि कयूं, हालात सही न आहिनि, माण्हुनि जो कर्ज़ु बि ॾियणो आहे, अञा बि कर्ज़ु हिकिड़ो खणूं। बहरहाल चई मां हामी भरी त बाबा मां वेंदुसि, मुंहिंजी शादी बि न आहे थियल, अधे वारनि जी शादी थियल आहे, हे ॿार बच्चा छॾे काॾे वेंदा, मां मोटी ईंदुमि त पोइ ख़ैर सां शादी बि कंदुसि। बाबे काथां मेंह वरिती, काथां मोटर साइकिल व्याज ते, मेंह जी हेकूण जे ॿीण ते रक़म, माना उन्हनि सां ॿोली कईसीं, बसि 2 सालनि में साल में तव्हांखे पैसा ॾींदासीं। काफ़ी व्याज ते पैसा कया आहिनि, हर मेडिकल जो मसइलो, करोना जे सुई जो मसइलो, मतिलबु टिकेट कराईसीं हेकीण खां ॿीण, कुझु पैसा वीज़ा वारे खे बि ॾिनासीं, मोकिले ॾिनासीं। जेको वीज़ा हणाए पियो उन असां सां इहा ॿोली कई, जिदे शहर में बंगले जो पार्क जेको हूंदो आहे घर जो, गुल या उन्हनि खे पाणी वाणी ॾियणु, बसि इहो ई कमु करिणो आहे, ॿियो को अहिड़ो कमु कोन्हे। 1200 रुपया तव्हांजी पघार, खाधो पीतो बि मालिकनि ते। ऐं असां बि ॾाढो ख़ुशि थियासीं त अलाह मालिका गंज थी वेंदो, कुझु कर्ज़ु बि लही वेंदो। ज़िंदगी में पहिरियों दफ़ो कराची एयरपोर्ट पहुतुसि, ख़बर ई न पई पए त किथां वञिणो आहे, किथां अचिणो आहे, छा करिणो आहे, मतिलबु सफ़ा पहिरियों दफ़ो नओं पियो वञा। बहरहाल अलाह ते तवकल रखी निकिरी पियासीं, जिदे वञी पहुतासीं, हे मूंखे खणणु कोन आयो। मां चयो त हाणे मां वञा काॾे। मां टैक्सी वारे सां ॻाल्हायो, उनखे नंबर ॾेखारियो, उन कॉल करे उन सां ॻाल्हायो, उन चयो ठीकु आहे तूं खणी हिनखे मूं वटि पहुच। उहो पंहिंजे कमकार में मसरूफ़ हुयो। मां जीअं उते पहुतुसि त मूंखे चई त ॾे हाल वाल, छा खाईंदे छा पीअंदे, यार बसि जेको कुझु आहे, चलो ठीकु आहे, जेके पैसा थी त इहे ॾे। मूंखे कुझु उतां जे मुल्क जा पैसा हुया जेके मूं एयरपोर्ट ते चेंज कराया हुया, त मूंखां उहे पैसा बि खणी वियो। मूंखे त ख़बर न आहे त हाणे 100 जी मानी थी अचे या 200 जी मानी थी अचे, 200-300 हे मूंखां उतां पटे वियो। चंद ॾींहं मूंखे उते रहाए, मूंखे अहिड़ी जॻह ते वञी कमु वठी ॾिनई जिते न माण्हू न माण्हूअ जी ज़ात, जबलनि में पहाड़नि में उठ जो कारोबार, उठनि खे बसि गाह ॾियणो आहे, उठनि जी मालिकी करणी आहे, बसि हिकिड़ा फार्म हाउस ठहियल आहिनि, उन्हनि ते जॾहिं हफ़्ते में उहो जेको अरब हूंदो हो उहो ईंदो हुयो त असांजे लाइ जीप में मानी खणी ईंदो हो या कुझु फ्रूट खणी ईंदो हो, बाक़ी वेठा तकियूं पिया। चए थो त असांजी ज़िंदगी तबाह थी वई, वीज़ा बि उन वटि, पासपोर्ट बि उन वटि, न वञण जी जॻह, न ॿोली जी ख़बर, ॼण बसि ईअं सम्झो त ॼण कंहिं दोज़ख में पिया आहियूं। वीचारे उन किसो ॿुधाईंदे रोई ॾिनो। मूंखे चई त तव्हांजा वीडियो ॾिसंदो आहियां, दिलि खे थोरी आथत ईंदी आहे, ऐं ॿियो त मूंखे केरु ॻाल्हाइण वारो आहे बि कोन, बसि घर कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदो आहियां, घर वारनि खे दिलिजायूं ॾींदो आहियां। उन वॾी ॻाल्हि इहा ॿुधाई त मुंहिंजो 2-3 पघार आहे उहो खणी थो वञे। मालिक वटि हिकु ॿियो उर्दू स्पीकिंग हो, उनखे उन ॿुधायो त हिन जो जेको माइट उहो पघार वठी घर मोकिले छॾी, घर वारनि जूं रड़ियूं हुजनि त कुझु मोकिल। हाणे मूंखे ॿोली अचे, मां हुनखे सम्झाए सघां त मां हिनखे चवां न, उन उर्दू स्पीकिंग खे मां चयो त मुंहिंजा पैसा त घर कोन था पहुचनि। चई यार पता हूंदा, तूं परवाह न कर। दोस्तो, हुन कचहरी तमामु घणी कई, मुंहिंजे बि अखियुनि में पाणी अची वियो। मां उन्हनि दोस्तनि खे चवणु थो चाहियां त अलाह खे मञो,
अल्लाह जे रसूल खे मञो, कहिड़े मुल्क ते वेठा आहियो, जेको कुझु तव्हां उते पाण कमायो था, जेको तव्हांजे नसीब में लिखियलु आहे, तव्हांजा बच्चा बि ख़ुशहाल हूंदा, तव्हांजा पोइर सभु ख़ुशहाल हूंदा। बाक़ी जेको तव्हां झंप कढी विचूं रस्तो ठाहे ॿियनि खे बर्बादु करे ॿियनि जी ज़िंदगियुनि सां केॾे तव्हां तरक़ी था कयो, यकीन कयो इन तरक़ीअ जो हिसाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। हिन जहान में तव्हां खां अलाह पाक इन जो हिसाबु वठंदो। ग़रीबनि जूं आहूं, ग़रीबनि जूं बदुआऊं, ग़रीबनि जूं बेइज़तियूं, जेके पोइ ते हू कर्ज़ खणी व्याज ते मींहुं खपाए मोटर साइकिलूं वठी व्याज ते कैश पैसा वठी इन लालच में माण्हू इन्हनि खे पैसा ॾींदा आहिनि त हीउ वेंदो उते कमाईंदो पैसा मोकिलींदो। छा तव्हांजो अलाह ते भरोसो कोन्हे जो तव्हां अहिड़ियूं ठगियूं करे माण्हुनि जूं ज़िंदगियूं तबाह था कयो? जेको पंहिंजे ज़िले में शहर बि पूरो नाहे घुमियल, उहो समुंड जे हुन पार वञे थो, उनखे न ॿोलीअ जी ख़बर, न उनखे ॻाल्हाइण जी ख़बर, न उन वटि तालीम, त तव्हां अहिड़ो ज़ुल्म न कयो। काफ़ी माण्हुनि अहिड़ियूं दावूं कयूं आहिनि। अलाह खे मञो, अहिड़ी तरक़ी कहिड़े कम जी तव्हां जेको कोशिशि कयो था असां पंहिंजे बचनि खे सुखियो कयूं, तव्हांजा बच्चा कॾहिं बि ईअं सुखिया न थींदा। तव्हां बच्चनि खे उहो खारायो जेको सॼी ज़िंदगी तव्हां खाराए सघो। तव्हां बच्चनि में ग़लति आदत था विझो। अगरि तव्हांजी औलाद खे ख़बर आहे त असांखे 50 रुपयो डेली ख़र्ची थी मिले, फ़ौरन उन जी ख़र्चीअ में तव्हां तब्दीली करे अगरि डेली उनखे तव्हां 500 ॾींदव त उरूज ऐं ज़वाल में देरि न थींदी आहे। उरूज अचण में बि देरि कोन्हे, उनजे ज़वाल थियण में बि देरि कोन्हे। ऐं साॻे ई ॿार खे जेको 50 खां 500 खपाईंदो, उनजी तबियत, उनजी नेचर चेंज थी वेंदी। ऐं जॾहिं ज़वाल ईंदो त तव्हां उनखे 2 रुपया ॾियण जे लाइक़ बि न हूंदव। जॾहिं तव्हां उनखे 5 रुपया ॾींदव, 2 रुपया ॾींदव त फेराए तव्हांखे मुंहं में हणंदो, उनजी पूरत न थी सघंदी। त तव्हां पंहिंजे औलाद जो, पंहिंजे ख़ानदान जो जेके इहे आदतूं आहिनि, उहे आदतूं बि ख़राबु कयो था। अलाह जे अॻियां बि तव्हां वॾा मुजरिम था थियो। त ग़रीबनि सां नाजाइज़ियूं न कयो। हिकिड़ो मां सवलो मिसाल ॾिनो त तव्हांखे खंजर हथ में आहे, तव्हां ॿिए माण्हूअ खे मुंहं में हणो था, कंहिं बि मास जे हिसे में हणो था, त उहो खंजर खणी पंहिंजे जिस्म ते थोरो लॻाए ॾिसो त ईज़ा अचे थो या न। अहिड़ियुनि तरक़ियुनि खां तव्हां जीअं आहियो, जेके तव्हांजूं पघारूं आहिनि, त उहे पघारूं तव्हांजे लाइ सोन आहिनि। छो जो उन में कंहिंजी बि आह कोन्हे। तव्हांजे हिलाल जे पघार में कंहिंजी बि आह कोन्हे, कंहिंजो बि पारातो कोन्हे, कंहिंजूं पिटियूं कोन्हनि, कंहिंजी इन में बुख कोन्हे। तव्हांखे जेको मिले थो उहो हिलाल आहे। पर तव्हां अगरि कंहिंजी ज़िंदगी सां खेॾे पैसा कमायो था त इन में सम्झो त माण्हुनि जा ॻोढ़ा बि आहिनि, माण्हुनि जूं बदुआऊं बि आहिनि, माण्हुनि जूं अलाह वटि वेंदड़ आहूं बि आहिनि। इहे आहूं तव्हांखे कोन छॾींदियूं। यकीन कयो, तव्हां उते टंगिया बीठा हूंदव, तव्हांजे मुंहुं ॾिसण लाइ मालिक सिकंदव, जेके तव्हां माण्हुनि सां नाजाइज़ी था कयो। न कयो माण्हुनि सां नाजाइज़ी। तव्हां सभु ॿाहिरि मुल्क में महिमान आहियो, तव्हां खां जेको थी सघे माण्हुनि जी मदद कंदा कयो। मां दुआ थो कयां त अलाह पाक असांजा जेके बि परदेसी भाइर आहिनि, जेके ॿाहिरि मुल्क पंहिंजे बच्चनि जे लाइ रिज़िक हिलाल कमाइण विया आहिनि, अलाह पाक उन्हनि जे रिज़िक में गैबी मदद अता फ़रमाए। ऐं जेके वीज़ाउनि जो जेको इहो ग़लति कमु था कनि, अलाह पाक उन्हनि खे बि हिदायत फ़रमाए, उहे ग़लति वीज़ाऊं न ॾियनि, माण्हुनि खे ग़लति आसरा न ॾियनि, माण्हुनि खे सब्ज़ बाग़ न ॾेखारनि। अगरि मुंहिंजो चैनल तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल खे फॉलो कयो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।